खुदा जा बानो कुछ सोचो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़े माण्हूअ कशफुल कुबूर जो इल्मु हासिल कयो। सम्झो था कशफुल कुबूर यानी कब्र जी हालत मालूम करण वारो इल्मु। इहो इल्मु असांजी ज़िंदगीअ हाल में हज़रत साईं मौलाना मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारनि खे हुयो। बहरहाल इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त वो नौजवान वतदो हो कब्रनि ते पढ़ाई कंदो। जाचींदो हो त हिन कब्र में अज़ाब आहे, हिन कब्र में जन्नत आहे। हिक हिक खे ॿुधाईंदो त हिन कब्र जो ही हाल आहे, हिन कब्र जो ही हाल आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त आख़िर हिकिड़े कब्र जे मथां नौजवान पढ़ाई कई, कशफुल कुबूर कयई। कोई एडो दर्दनाक उन कब्र जे मथां अज़ाब हली रहियो हो, कोई एडो हेबतनाक खतरनाक कब्र जे मथां अज़ाब हली रहियो हो जो हे नौजवान दां करे किरी पियो। हिन जो जिस्म शीख थियो, उज़वा बुज़वा बीहजियस, ज़ुबान बीहजियस, अखियूं बीहजियस, मिटन माइटन खणी घर में अची पहुचायस। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे तबीबन हकीमन खे ॾेखारियो वियो। कंहिं भी तबीब हकीम खे ख़बर न पई पए हुन जे मर्ज़ जी। कोई इलाज मुयसर न हो छो त का दवा हुन जे वात में न पई वञे, पाणीअ जो ढुकी वात में न पियो वञे, कशवी वात में न पई वञे। जेको कुछ वात में विझंदो पिया वहंदो पियो अचे, वात मां ॿाहिरि हारजी पियो वञे। आख़िर इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हुन नौजवान जे कमज़ोरीअ जे करे जिस्म जूं खला लहंदियूं पिए वयूं, जिस्म जो गोश्त गरंदो पियो वियो, आख़िर मरी वियो। एडो को दर्दनाक हेबतनाक खतरनाक कब्र में अज़ाब हली रहियो जेको इन नौजवान जे मथां असरअंदाज थियो जो आख़िरी दम ताईं वेचारो दुनिया जे जहान में होश में न अची सघे। एडो कब्र जो अज़ाब खतरनाक, एडो खतरनाक, एडो दर्दनाक, एडो हेबतनाक। अॼु माण्हुनि खे परवाह ई न। ओ मुझो प्यारो नबी कब्र जो अज़ाब ॿुधाईंदे ॿुधाईंदे रोई था पवनि। साईं फरमायो कब्र में नंबर पहिरें ते नाफरमाननि जे लाइ ही अज़ाब आहे जो नाफरमान कब्र में पुॼंदा वेंदा, कब्र जा ॿई पासा भिकोड़ चाढ़ींदा वेंदा। मुंडा मुंडनि में जीअं हलिया वञनि उज़वा टुकर टुकर थी वेंदा, ईअं पीसजी वेंदा कब्र जी भिकोड़ में। जीअं साईं जन फरमायो जंड में दाणो पीसजी वेंदो आहे, भोरा भोरा थी वेंदा, वरी ज़िंदा थींदा, वरी कब्र जा ॿई पासा भिकोड़ींदनि, वरी तड़पी तड़पी मरदा, वरी ज़िंदा थींदा, वरी कब्र जा ॿई पासा भिकोड़ चाढ़ींदनि। नबी साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ अल्लाह कब्र में विछूं बि विहारिया आहिनि, नाफरमाननि जे लाइ अल्लाह कब्र में नांग बि विहारिया आहिनि। साईं फरमायो नांग जा एॾा डंग ख़तरनाक आहिनि जो नाफरमाननि खे डंग हणंदा वेंदा नांग। उहे नाफरमान 70-70 गज ज़मीन में हेठि दॿिजी वेंदा डंग जे धक सां। साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ अल्लाह साईं माकोड़ा ऐं किवनियूं किस्मे किस्मे जीत बि कब्र में विहारिया आहिनि जेके नाफरमाननि खे चक हणंदा खाईंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ अल्लाह बिस्तरो भी जहन्नम जी बाहि जो विछाए छॾियो आहे कब्र में। पया जलंदा पया सड़ंदा पया रड़ियूं कंदा पया दाऊं कंदा, कोई रब रहम न कंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो
ही भी नाफरमानन जे लाए क़ब्र में अज़ाब आ एकड़ो वड्डो हथोड़ो अल्लाह तैयार करायो आ जेको मलाइकन जे जरिए खणाए अल्लाह नाफरमानन के क़ब्र में हणाइंदो वे ज़रियूं ज़रियूं थींदा चणगा चणगा थींदा पुरदा पुरदा थींदा वरी जिंदा थींदा वरी हथोड़ो लगदन वरी चणगा चणगा थींदा नबी साईं फरमायो एडो तो वो गोरो थोड़ो आ जे कदे दुनिया जे जहान में वो हथोड़ो आंदो वने साईं फरमायो दुनिया जा सब मानू मिली करे उन हथोड़े के खणण जी कोशिश करन साईं फरमायो खणी त न सकदा पर चोरे भी न सकदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो एडो गोरो हथोड़ो जो नबी साईं फरमायो तूर सीना जबल के आयो वञे त तूर सीना जबल भी ज़रियूं ज़रियूं थी वञे पुरज़ा पुरज़ा थी वञे शेटियूं शेटियूं थी वञे नालो निशान तूर सीना जबल जो न रहे हाणे तव्हां दिल ते हथ रखी ॻाल्हि कयो जेको एडो गोरो गोरो हथोड़ो एडो बारीलो हथोड़ो हाँ हाँ तूर सीना जबल के ज़रियूं ज़रियूं थो करे वो जॾहिं नाफरमान माण्हूअ खे लॻंदो त माण्हूअ जो कहिड़ो हाल ऐं हशर थींदो खुदा जा बानो सोचो कुछ फिक्र वरी मस्ती कई तो वरी आकड़ कई तो अल्लाह जे रहमत मो नाजायज़ फ़ाइदा था वठो जेको करणो तो हाली कयो रब फरमाए तो और ना फरमानो जेडो ताके मस्तियों कणियूं कयो पर इन्नहु अला रजील कादिर काडे वेंदो मां मारे कुल कसरा कर दो मां फरमाए कुल्लु मन अलैहा फान वयबका वजु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वदे आवाज़ जो ज़ुबान असांजा मुर्शिद असांजा मुरब्बी हज़रत मौलाना साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर आली साहब जन जलवा फरोज़ थिया आहिनि मां वधीक टाइम न वठंदुसि तव्हांखे इहा गुज़ारिश सिर्फ़ करो तो नाफ़रमान हो पाण संभालियो मस्तियों न कयो मौजा न कयो रब को काडे विंदो अल्लाह फरमाए तो वी बुरूज मुशय्यदा लोहन कोटन में पान के लिकाइंदा उते भी मारी नो मामा न कयो अल्लाह साकर रब जो नालो रहीम बिया रब जो नालो करीम बिया अल्लाह जो नालो गफूर बिया पर अल्लाह जो नालो जब्बार भी अथो अल्लाह जो नालो कहार भी अथो शदीदुल अज़ाब जो मालिक बिया अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक बिया अल्लाह अज़ाब अलीम जो मालिक बिया अल्लाह अज़ाब अज़ीम जो मालिक बिया ओ मुझा अज़ीज़ ओ मुझा दोस्त ओ रहम तो पयो करे ओ बाज तो पयो करे पर जॾहिं अल्लाह के घणी कावड़ ॾेराईंदो आहे को दरब बिना देर जे मारे उनखे क़ब्र में पहुचाए कुल कसरा अल्लाह कर दो तब एकड़ा चार नौजवान एक सलाह एक गाड़ी में तेज आवाज सां गानो हलाए नचदा था वञनि कुॾदा था वञनि वो फेसबुक ते लाइव वीडियो था हलाइनि
ओ मुझा अजीजो ऐं जो अल्लाह जी ज़ात के कावड़ दिए जे अचानक डेवर जे हथ में स्ट्रिंग छड़ाए जी तो वञे गाड़ी कंट्रोल खां ॿाहिरि थी निकिरी वञे वो लाइव फेसबुक ते वीडियो हली रहियो आहे गाड़ी कल्टियूं थी खाईंदी हले ही चारई नौजवान रड़ियूं था कनि दाहूं था कनि चीखां था कनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे एॾियूं दर्दनाक उन्हनि जूं दाहूं ऐं चीखां जॾहिं मां ॿुधमि त पहिरीं राति मूंखे निंड न पई अचे हफ़्ते ताईं उन्हनि जो आवाज़ मुंहिंजे दिमाग़ में पियो गूंजे हाणे भी वो वीडियो फेसबुक ते मौजूद हूंदो अल्लाह जी पकड़ थियनि चारई नौजवान रड़ियूं कंदा रहिया आहिनि दाहूं कंदा रहिया आहिनि चीखां कंदा रहिया आहिनि फेसबुक ते वो लाइव वीडियो हली रहियो आहे आख़िर चारई नौजवान तड़पी 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 रड़ियूं कंदा कंदा हाँ मरंदा था वञनि आवाज़ बंदि थो थींदो वञे को भी उन्हनि जे मथां वो राग ऐं साज़ ऐं गानो हली रहियो जंहिंते वो मस्ती ऐं मौजा करे रहिया या तो अल्लाह जी पकड़ रब खे कावड़ाइनि पिया गानो हलाए वॾे आवाज़ सां नचंदा पिया वञनि झुमरियूं पिया हणंदा वञनि मस्तियूं पिया करनि आई जो रब खे कावड़ सटको ई हिकिड़ो छा बचो हिननि जे लाइ मरी वञी कबरनि में पुगा राग वारे आवाज़ ॿुधदे ॿुधदे अलाए छा थी वियो आहे असांजे मुस्लमाननि खे रब जूं नाफ़रमानियूं त करनि था पर मस्तियूं था करनि आकड़ था अल्लाह आगे करे ॾेखार वॾाई था करे ॾेखार कुछ भी ना होता अल्लाह जे सामने तामते जा मेहमान भी ना हो शैतान जो कादा सोलर जी प्लेट दी लगे तने भी मानू मरी तो वने असांजे गोठ टंडे बार में अजीब वाक्यो थी पियो हिकिड़ो नौजवान वेठो आहे हवाए जे झुके ते सोलर जी प्लेट उॾामी अजी नौजवान जे मथे खे थी लॻे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे वेचारो सोलर जे प्लेट जी धक सां दुनिया जो जहान छॾियूं हले रागन में दा पांजी जिंदगी तबाह बर्बाद कर गार्डन में राग सुजुकिन में राग कोचन में राग चवंदा सामने टाइम पास था क्यों और जरे वो पागल हुए केड़ो ता शैतान जे धोखे में फादा हो टाइम पास आए जे कने राग बुधदे बुधदे एक्सीडेंट थी पियो मरी वञो त छा बचो तव्हां जे लाइ क़बर क़यामत में माण्हू त कोच बि उन में था वेहनि जंहिंमें टीवी आहे जंहिंमें VCR आहे ड्रामा था ॾिसनि फिल्मां था ॾिसनि चवनि था सफ़र आसान थो थिए ओ अज़ीज़ो पाण संभालियो असांजी शिकारपुर जी कोच 58 माण्हू उन में सवार थिया कराची को कोच निकती कराची शहर के क्रॉस करे बाहर आई हाने टीवी हलाई वही ड्रामो हलायो फिल्म हलाई वही सब जो सब कोच वारा टीवी ॾिसी रहा ड्रामो ॾिसी रहा फिल्म ॾिसी रहा ऐं जो कोच जो एक्सीडेंट थियो कोच कंट्रोल मां निकती डेवर खां ठा करे पयो अची टैंकर सां टकराई अल्लाह जी ज़ात जो कसम अजी बाहि लगी एडी बाहि जो टैंकर सजो पेट्रोल में भरियो पियो धक सां जो बाहि थी कोच के सेकंडन में बाहि वकोड़े वई
सब मानू टीवी के वीसीआर के फिल्म के दिसी रहा ड्रामे के दिसी रहा 58 जो 58 मानू मिनटन में ये कोयला बन गया जो नंजा लाश भी सुञाणप में कान पिया चंगा भला मानू असांजा भी गार्डन में हलाई वेठा आहिनि गाना टीवी हाणे हणायूं अथऊं टीवी ॾिसंदा था वञनि फिल्म तव्हां मौत विसरी वियो आहे खुदा खे कावड़ायो न जे इन हाल में मरियो त हड़ हली खुदा जो वास्तो तो राग पाण खे बचायो कुरान शरीफ जा आशिक़ अज रोण जड़ो हाल आ मुसलमान कुरान शरीफ जे आवाज के बंद था कंदा वञन मस्जिदन में कुरान जो आवाज बंद थी वियो आ मदरसन में कुरान जो आवाज बंद थी वियो आ अज राग जे आवाज के मुसलमान आम कंदा था वतन जादे नजर कर रुगी रागा रुगी साज ही साज गाना ही गाना अल्लाह अकबर कबीरा पोरणियों दा करन त रिज़्क़ में तंगी आ महंग बथी वई आ ओ मुसलमानो पाण संभालियो मन आरज़न ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वन्नशरु यौमल क़ियामत आमा नबी सही फरमायो मां कुरान जी आवाज के आम करणायो बुलंद करणायो राग ऐं साज जी आवाज के खत्म करणायो ओ मक्को शरीफ वदा थियो नबी साईं हजरत अली के दा फरमायन अली वारो कर देर न कर जल्दी वनी टे कम कर नंबर पेरे दे यो कम कर काबे में जेके भी बुत ठया बयान ये ड्राय नंबर बाद जेके भी कब्रों गैर शरई ठहल आहिनि उन्हनि खे शरीयत मुताबिक बणाए ऐं नंबर 3 ते साज जा जेके भी सामान आहिनि इहे खणी आ त मां मोहम्मद करीम पंहिंजनि हथनि सां टुकर टुकर कया छो त मां मोहम्मद करीम साज ऐं राग खे ख़त्म करणो आहे कुरान जे आवाज़ खे आम ऐं बुलंद करणो आहे अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान अज असां मुसलमान सराइण वारा राग जे आवाज के आम कई वेठा बुलंद कई वेठा कुरान जे आवाज के बंद कई वेठा रात जो भी असांजा मुसलमान ड्रामा ॾिसी पोता सुन फिल्मा ॾिसी पोता सुन गाना ॿुधी ॿुधी पोता सुन ओ यार जेकॾहिं रात जो मौत अची वई त छा बचियो तुंहिंजे लाइ छो चरिया थिया हो छो पागल थिया हो छो मस्ताना थिया हो छो था पाण खे तबाह कयो कहिड़ो फ़ाइदो आहे राग में कहिड़ो मज़ो आहे केड़ो आराम हरू भरू पान के तबाह बर्बाद कई वेठा हो राग चवण वारा खुद पान परेशान मास्टर मंजूर जड़ो मानू रागींदड़ वडी शोहरत वारो वडन बंगलन वारो वडन पैसन वारो एडो जिंदगी को बेजार थियो जो पान के पान गोली हणी मारे दो अदा जने राग चवण वारे जो यो हाल आ जो खुदकशी करे पान के पान जहन्नम रसीदो करे त राग बुधन वारन जो केड़ो हाल तबाह क्यों तो रागन में पान के बर्बाद क्यों तो बरकतूं खत्म कयूं तो रहमतूं खत्म कयूं तो आराम खत्म क्यों तो
9 जाते काथे लानत ही लानत अज इरादो क्यों कि इंशाअल्लाह राग जो बाइकाट करा जो साज जो बाइकाट करा कदो मेहनत जो कुरान जे आवाज के आम कंदास का मुसलमान हो गया राग में दिल फसाई तो मेहरबानी फरमाए नमाज जा आदि जो बर्दाश्त नमाज अलाए शादिया मुसलमानन के नमाज पढ़नी न था न मर्दन में नमाज न माइन में नमाज जे गोठ में दावो चवंदा साईं नमाज जे मौजू ते ॻाल्हायो 8 कुराड़ा नमाज दे 5 कुराड़ा नमाज दे दाच शा नौजवानो तहां ते मौत न ईंदो शा तहां खे मरणो न आहे अल्लाह जी ज़ात जो कसम खणी तो जवान कुरान खो वधीक नौजवान मरी रहिया आहिनि हाणे मां कंडियारे वियुमि मूंखे हिकिड़े नौजवान जो फोटो ॾेखारियऊं शाद सोहणो छोकिरो हो शाद हसीन हो शाद जमील हो अञा मुशन जी सावक हाणे पे अचेसि अञा दाढ़ीअ जी सावक हाणे पे अचेसि मुंहुं मां रत पई टमेसि 14-15 सालन जो नौजवान हो मांखे ॿुधायो साईं जो हाणे ख़तरनाक एक्सीडेंट थियो वीचारो मरी वियो मांखे अहिड़ो हुन जो एक्सीडेंट ॿुधायो मुंहिंजूं रड़ियूं निकिरी वियूं मुंहिंजूं दाहूं निकिरी वियूं मुंहिंजूं चीखा निकिरी वियूं चवनि पिया साईं इहो छोकिरो मोटरसाइकिल ते रोड क्रॉस करे पेट्रोल पंप ते वञी रहियो हो पेट्रोल भराइण जे लाइ हिन जी का नज़र न पई गाड़ी तेज रफ्तार में अची रही हाईलैक्स डबल डोर हे जी विच रोड ते पुगो अची ठा करे गाड़ी लगल चवन पिया साईं एडो आवाज थियो जीअं बम फाटदो आहे एडो धमाको थियो जीअं बम फाटदो आहे मोटरसाइकिल त लम खाईंदी वई पर इहो नौजवान मथे ईअं उॾामी वियो जीअं धक सां बाल उॾामी वञी चवन पिया साईं वकड़ पियो खाए टोल पासियूं पियो ॾे वकड़ खाईंदो खाईंदो अजी हेठि किरियो कंडियारे शहर में फुटपाथ जी विच में भित ठहियल आहे 2 रोडनि जे पकी सीमट वारी चयूं साईं अजी इन में लॻो जीअं जो इन में मथो लॻसि मथो ईअं बद थियसि जीअं धक सां हिंदाणो चीरजी वेंदो आहे साईं अची असां मथो बीठासीं न चप चोरे न अखि चोरे न ज़ुबान हलाए न हथ चोरे अलाए गाॾीअ जे धक सां अलाह खे प्यारो थियो अलाए भित जे धक सां अलाह खे प्यारो थियो नौजवान सोणो था ॾिसो नौजवान तव्हांखे छाते मस्ती खई आहे छाते आकड़ आहे नमाज़ तव्हांखे वणे नथी क़ुर तव्हांखे वणे नथो छा तव्हांखे मरणो न आहे मां हाणे जलसे ॾियुमि सईदाबाद मांखे चयूं साईं जंहिंजे इशारे सवाब लाइ जलसो करायो इहो तव्हांजो आशिको नालो हिदायतुल्लाह फेसबुक ते तव्हांखे ॾिसंदो चवंदो साईं इब्राहिम खे घुराईंदुमि पर वीचारो दिलि में मोहबत खणी वियो मां जो छा थियो वीचारे सां चयूं साईं सुबुह सां साजरी उथियो चईं त सईदाबाद शहर थो वञा सीधो सामान वठी अचां झट न गुज़री 10 मिंटनि खां पोइ फोन आई भाउ अचे पियो चईं साईं चयूं त असांखे तव्हांजे छोकिरे जो एक्सीडेंट थियो आहे अचो वो भाउ ॿुधाए पियो साईं असां भॼंदा वियासीं बाईपास वेझी आहे असां डुकंदा वियासीं छा ॾिसूं त अधो वीचारो हीअं रत में भरियो पियो आहे अधे जी सॼी बाह ईअं चीथाड़ी पई आहे जीअं कमंद जो गनो मशीन में चीथाड़जी वेंदो सॼी प्रेस थी गोश्त त सॼो चीथाड़जी पर हॾा बि ईअं टुकर टुकर थी अल्लाह असां अधे रहंदे आहियो अधे खे चाॿाड़ीअ में एॾो धकु लॻो जो खाली लड़के ज़ारो खदा रखे पाणी वहेसि वॾा धक ॿिया बि अधे खे लॻा मुंहुं सॼो रत में भरियो पियो जिस्म सॼो रत में भरियो पियो निमाणियूं अखियूं करे तके पियो ॻाल्हाइण जी कोशिशि करे पियो पर ॻाल्हायो न पियो निकिरे जो चाॿाड़ी भॻी पई
जुबान वरे सी न पई निमाणियो क्यों करे तके बसांगे लाई छापियो थी यकदम खणी असां गाॾीअ में अबे के अधे वेचारे के खणी असां वॾो भाउ पीउ जी जाइ ते हुजे पियो अबे खे खणी असां वञी नवाब शाह अस्पताल पुगाद वेचारो निमाण अखियुनि सां तकींदो रहियो ॻाल्हाइण जी ॾाढी कोशिश करे पियो ॻाल्हाए न पियो सघे आख़िर डॉक्टरनि सुई हयसि वेचारो निमाणो अखियूं करे तकींदो रहियो अखियुनि मां पाणी वहंदो रहे ज़रूर परवाज़ थी खुदा जा बांदो ईअं नौजवान रोज़ मरनि था एक्सीडेंट में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि अल्लाह जो वास्तो अथव रब खे नाराज़ न कयो मरणो आहे पर नेक थी मरे मरणो आहे पर निमाज़ी थी मरे मरणो आहे पर हिन क़ुरान जा आशिक़ थी मरे कंदो महिनत मां वधीक नथो ॻाल्हायां असांजा मुर्शिद असांजा मुरबी वेठा आहिनि चवंदा न गई त पाव न त मणनि खे मां मोदबाना गुज़ारिश करणु झोली फैलाइण खुदा जो वास्तो कोई मौत ते भरोसो ना है मेहरबानी करे नेक थियो खुदा जी दर ते मोटी वाह जो हिकिड़े अल्लाह वारे लफ़्ज़ थिया आहिनि त मोटी अल्लाह जे दर ते प्यार ऐं मोहबत में अच रब खे राज़ी कर ईअं न थिए जो रब ज़ोरीअ तोखे पाण ॾे घुराए मौत ॾेई करे तंहिंजे करे पाण संभालियो सियाणा थियो अल्लाह खे रिझाइण जी कोशिश कयो परचाइण जी कोशिश कयो सही माना में मुसलमान बणिजो क़ुरान जी ताबेदारीअ में प्यारे नबी मोहम्मद करीम जी फर्मा बरदारी में ज़िंदगी गुज़ारियो ॿई जहान तव्हांजा आबाद थींदा वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।